सजावट जे ज़िले थियण खां पोइ तक़रीबन 4 साल अॻु सजावट लाइ रेवेन्यू कॉम्प्लेक्स मंज़ूर थियो। उन टाइम ते टेंडर करोड़नि रुपयनि जो टेंडर जारी थियो। उन खां पोइ आस्ते आस्ते कमु शुरू थियो, जेके 4 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं कम जी का प्रोग्रेस ॾिसण में न पई अचे। हिन प्रोजेक्ट खे बि 4 साल गुज़री चुका आहिनि। अञा ताईं हिन जो कमु इहो तव्हां ॾिसंदा त सिर्फ़ु बुनियाद में पिया आहिनि, हिकिड़ी ॿई बिल्डिंग खड़ी थियूं आहिनि। ऐं हिन जेकी बिल्डिंगूं खड़ी थियूं आहिनि तव्हां हुन में बि ॾिसंदा त पूरो नाक़स मटीरियल आहे। हींअर बि हिन छित खे ॾिसंदा त का भराई त थी आहे, वरी हुनखे अलॻि सां हुनखे हेठि लिकाइण लाइ हुनजी क्रैश व्रेश सॼो माना सिरिया बि ॾिसण में अचनि पिया। अॼु ताईं जेका कमु रोलड़े जो शिकार आहे ऐं सुस्त रवि जो शिकार आहे, ऐं जेको कमु जेको थोरो घणो थियो आहे उते नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण जे करे, ऐं इन जे करे जेका सो ज़िले जो जेको मेन जेका असांजी डिप्टी कमिश्नर ऑफिस न हुअण जे करे जेका मौजूदा ऑफिस आहे उते जेका सो तव्हां सूरत ॾिसंदा त जेका मीटिंग रूम कोन्हे, को कॉन्फ्रेंस हॉल कोन्हे, जंहिंजे करे असांजे ज़िले जा ऐं ट्रेज़री ऑफिस कोन्हे, जंहिंजे करे हिते जा मक़ामी माण्हू जेको आहे सो ॾाढा परेशान हाल नज़र अची रहिया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिन रेवेन्यू कॉम्प्लेक्स जे जेको हलंदड़ मरमती कमु आहे उनजी सही तरीक़े सां जांच कराए मुलवस ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे हीउ जेको कमु रहियल आहे पेंडिंग में उनखे मुकमल कयो वञे। कैमरामैन शफ़ीक टिपो सां गॾु हनीफ़ मल्हा, सिंध टीवी न्यूज़, जावल।